दादू मां ख़बर शामिल कंदासीं जिथे उमेरुबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस में SHO करीम चांडियो ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। इल्ज़ाम हेठि आयल SHO करीम चांडियो अदालत में पेश थियो। दरख़्वास्त ॿुधणी 7 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। उमेरुबाब चांडियो केस जे फ़रियाद ते परवेज़ चांडियो सां गॾु अदालत में पहुती। उन वक़्त जो SHO करीम चांडियो मुंहिंजे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस में मुलविस आहे। उन खे केस में शामिल कयो वञे। उमेरुबाब चांडियो जो इहो चवणु हुयो। एक भेरो ॿीहर मांखे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। उमेरुबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस में SHO करीम चांडियो ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। इल्ज़ाम हेठि आयल SHO करीम चांडियो अदालत में पेश थियो। दरख़्वास्त ॿुधणी 7 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे दादू मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर दानिश खुश। जी दानिश, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु उमेराबाद चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी जेका आहे उहा दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी। ॿुधणी जेका आहे उहा 7 जनवरी ते मुलतवी कई आहे। इल्ज़ाम हेठि आयल जेको SHO आहे करीम चांडियो उहो पिणु अदालत में अॼु पेश थियो ऐं हुन वकील जा जेके आहिनि उहे दलील ॿुधाया। उन बाद जेको फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ कंदे अदालत जेका ॿुधणी आहे उहा 7 जनवरी ते मुलतवी कई आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी दानिश, तफ़सील खां आगाह खणिजो।